एक जौन शुरू क्यों? माशाअल्लाह संगत काफ़ी गद्दण शुरू थी वही है। अल्लाह ताला बरकत अता फरमाए। माशाअल्लाह जज़ाकुमुल्लाहु अहसनुल जज़ा। माशाअल्लाह जज़ाकुमुल्लाहु अहसनुल जज़ा। काफ़ी दोस्त गद थी माशाअल्लाह। अल्हम्दुलिल्लाह ज़बरदस्त तबीयत था अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह जान गणे एहसान है। रब साईं वरी मुबारक महीनो अता फरमायो। तबीयत अल्हम्दुलिल्लाह सेहत हज़ार नेमतुन खां बेहतर है। माशाअल्लाह पहिरीं रमज़ान शरीफ़ जे रात दोस्तन सां अचन कयो हो त इंशाअल्लाह मुख़्तलिफ़ टाइमन ते लाइव थिबो। काफ़ी संगत अफ़्तारीअ मां फ़ारिग़ थी वई हूंदी। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन रमज़ान शरीफ़ जे बारे में जेको ख़ुतबो इरशाद फरमायो, जंहिंजो रावी हज़रत सलमान फ़ारसी रज़ी अल्लाह तआला फरमाई ख़तबना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़ी आख़िरी यौमिन मिन शाबान। शाबान जी आख़िरी तारीख़ुन में रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन असांजे अॻियां तमाम वॾो वाइज़ इरशाद फरमायो, जेको न कॾहिं तबलीग ते कयूं न नमाज़ ते कयूं न कंहिं ॿिए दीन जे आकाम ते। एॾो वॾो वाइज़ जेको रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आमद रमज़ान ते कयो। पूरी उम्मत खे सम्झाइणो हो त रमज़ान शरीफ़ में छा करिणो आहे, कहिड़ा अमाल करणा आहिनि। उनमें पाण फरमायूं या अय्युहन्नास क़द अज़ल्लकुम शहरुन अज़ीम। अए पूरी दुनिया जा इंसान हो, असां पहिरियों इंसान आहियूं पोइ मुसलमान आहियूं। पहिरियों इंसान आहियूं छो त क़ुरान पाक में अल्लाह पाक जो ख़िताब भी इंसान सां आहे। हल अता अलल इंसान लक़द ख़लक़नल इंसान या अय्युहल इंसान इन्नल इंसान लिरब्बिही लकनूद। अल्लाह ताला जो ख़िताब इंसान सां आहे। हज़रत आदम अलैहिस्सलाम इंसान हो ज़ात जो, वॾी ज़ात इंसान आहे। घोड़ो नंढी ज़ात आहे, सूमरो नंढी ज़ात आहे, रिंद नंढी ज़ात आहे, बिरोई नंढी ज़ात आहे, वॾी ज़ात इंसान आहे। इंसान इन जे करे क़ुरान पाक में ख़िताब भी इहो कयो या अय्युहन्नास इन्ना ख़लक़नाकुम मिन ज़करिन व उन्सा सूरह हुजरात जे अंदर। ऐं पूरी दुनिया जा इंसान हो, तव्हांजो अबो हिकु आहे, तव्हांजी अमड़ हिकु आहे। वजअलनाकुम शुऊबन व क़बाइल लितआरफू। तव्हांखे क़बीलनि ऐं ज़ातुनि में छो विरहायो वियो आहे, उनजो हिकिड़ो मक़सदु आहे लितआरफू, तव्हां हिक ॿिए खे सुञाणो त ही खोसो आहे, हे रिंद आहे, हे बिरोही आहे, हे घोड़ो आहे, हे सूमरो आहे।
ऐ अल्लाह तुंहिंजे निगाह में इज़त वारो केरु आहे? अल्लाह पाक फरमायो इन्ना अकरमकुम इंदल्लाहि अतकाकुम, जेको मुत्तकी परहेज़गार आहे, नेकोकार आहे, तक़वा वारी ज़िंदगी इख्तियार करे तो रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ग़ुलामीअ वारी ज़िंदगी इख्तियार करे तो मां अल्लाह वटि इज़त वारो उहो आहे। इन्नल्लाह ला यंज़ुरु इला सुवरिकुम व अम्वालिकुम वलाकिन यंज़ुरु इला कुलूबिकुम व अमालिकुम। अल्लाह जी नज़र तव्हांजी शकिलनि ते न आहे, तव्हांजे मालनि ते न आहे, तव्हांजे ज़ातनि ऐं क़बीलनि ते न आहे। अल्लाह जी नज़र तव्हांजे आमालनि ते आहे, तव्हांजे नियत ते। इन जे करे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख़ुतबे जे इरशाद में इहे लफ़्ज़ फरमाया, या अय्युहन्नास, ऐ पूरी दुनिया जा इंसान हो। कि अल्लाह वारे चयो न 10 वेरनि विच में अची वियो आहे इंसान। पहिरियों वेरी नफ़्स आहे वॾो नादान, ॿियो वेरी शामिल आहे शैतान, टियों वेरी बीठो बेहद नाफ़रमान, चौथों वेरी ॾमरा जो समर न हुजे सां, पंजों वेरी तकब्बुरा जो ज़ियान करे ईमान, छहों वेरी औरता जो सोबत ज़ाल जियान, सतों वेरी पेटा जो नित नित घुरे पियो नान, अठों वेरी उञा जो पाणी लाइ करे परेशान, नाओं वेरी निंड्रा जंहिंजो ग़फ़लत में गुज़रान, ॾहों वेरी शहवत आहे जंहिं सॼो मुल्क कयो आहे परेशान। इन 10 वेरनि विच मां जेको खटे जंग जवान, तंहिं तां सिर बि क़ुर्बान 100 दफ़ा सैयद चवे। इन जे करे असां पहिरियों इंसान आहियूं, पोइ मुसलमान आहियूं, पोइ मुसलमान। सोने अली रज़ी अल्लाह ताला अन्हु खां पुछूं था, अली तव्हां मुसलमान घणो टाइम इबादत था कयो? 4 कलाक, 5 कलाक, 6 कलाक? मौला फरमायो मुसलमान जी 24 कलाक ज़िंदगी इबादत आहे। 24 कलाक। 24 कलाक कीअं? सुम्हंदा कोन आहियो, वापार कोन कंदा आहियो, तिजारत कोन कयो, जी सभु कम कंदा आहियूं, पर रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े ते कंदा आहियूं। लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुन हसना। हिकिड़ी मुबारक ज़िंदगी आहे, हिकिड़ी नूरानी ज़िंदगी आहे, हिकिड़ी रोशन ज़िंदगी आहे, सिज खां बि वधीक रोशन। उन रोशन ज़िंदगीअ जो नालो आहे मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात। अल्लाह पाक तो फरमाए वमन युतिल्लाह व रसूलहू फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। जेकॾहिं दुनिया आख़िरत जो कामयाबी चाहियो था त 2 कम कयो, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जा फर्मा बरदार। इन जे करे हक़ीक़ी मुसलमान बणिजे। असांजो पासपोर्ट वारा मुसलमान, शनाख्ती कार्ड वारा मुसलमान, वोटर लिस्ट वारा मुसलमान। इन मुसलमानी जो अल्लाह खे ज़रूरत न आहे, न को अल्लाह जी इहा डिमांड आहे असां खां। अल्लाह जी डिमांड कहिड़ी आहे? तव्हांजे मुसलमानी में 2 शर्त हुजनि, या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिही वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। तव्हांजे ज़िंदगीअ में रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुबारक ज़िंदगीअ जी झलक हुजे। ॿियो वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। तव्हां दुनिया मां मरो त तव्हांजी ज़िंदगी मुसलमाननि वारी हुजे, ज़ुबान ते मोहम्मद जो कलमो जारी हुजे। फरमाए या अय्युहन्नास, ऐं पूरी दुनिया जा इंसान हो, कद अज़ल्लकुम शहरुन अज़ीम। तहदीक तव्हांजे मथां हिकिड़ो वॾो महीनो आयो बीठो आहे। वॾो भला छा में हूंदो? ॿिया 30 ॾींहंनि जा, उहो 35 ॾींहंनि जो, 40 ॾींहंनि जो फरमाया। शहरुन मुबारकुन, उहो वॾो आहे बरकत जे हिसाब सां। 11 महीना गॾिजी बि उन जे 5 मिंटनि जो मुक़ाबिलो नथा करे सघनि। रमज़ान में एॾी वॾी बरकत आहे। माण्हू चवंदा आहिनि सभु महीना अलाह जा, भई सभु महीना अलाह जा आहिनि, पर अलाह खे प्यारो रमज़ान शरीफ़ आहे।
यूसुफ अलैहिस्सलाम जा जेके भाइर आहियो सभु याकूब अलैहिस्सलाम जा पुट आहे। छड़ो यूसुफ अलैहिस्सलाम थोरो ई हो, 12 जो 12 सभई जो सभई याकूब अलैहिस्सलाम जा, पर याकूब अलैहिस्सलाम खे प्यारो यूसुफ अलैहिस्सलाम हो। 12 महीना अल्लाह पाक जा आहिनि, उन शइ जो इनकार कोन्हे को, पर उन 12 में अल्लाह पाक खे जेको प्यारो महीनो आहे, जेको मुबारक महीनो आहे, जेको नुज़ुल क़ुरान जो महीनो आहे, जेको मुंहिंजे मौला अलीअ जे शहादत जो महीनो आहे, जेको शब क़द्र जो महीनो आहे, उहो सिर्फ़ु रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे, जंहिंखे अल्लाह पाक पाण थो चए शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरआन, जंहिं महीने खे नालो वठी अल्लाह पाण तारीफ़ करे। हुज़ूर फरमाए शहरुम मुबारकुन, वो बरकत वारो महीनो अथव, उन जा ॾींहं बि बरकत वारा, उन जो रातियूं बि बरकत वारियूं, उन जा कलाक सेकंड बरकतुनि वारा, उन जा पहर बरकतुनि वारा, कोई लम्हो उन जो तव्हांजो ग़फ़लत में न गुज़रे। मां पहिरें दर्स में ॿुधायो हो त हुज़ूर साईं फरमायो रमज़ान में 4 कम घणा कजो, ला इलाहा इल्लल्लाह जाम पढ़जो, अस्तग़फिरुल्लाह जाम पढ़जो, अल्लाह खां जहन्नम जी पनाह घुरिजो, रब खां जन्नत जी तलब कजो। तमामु आसान अमल, आसान कम रमज़ान। फरमाया शहरुन मुबारकुन, ही बरकत वारो महीनो आहे। शहरुन युज़ाद फ़ीहि रिज़्क़ुल मोमिन, उन महीने जे अंदरि मोमिन बंदनि जो रिज़्क़ वधायो वेंदो आहे। उहो त रोज़ानो अफ़्तारी वारे टाइम ॾिसूं था, रोज़ीअ जो मामिलो अल्लाह जे ज़ात सां आहे, इहो न अकुल सां आहे, न शक्ल सां आहे, न इल्म सां आहे, इहो नसीब सां आहे। बुखारी शरीफ़ जी रिवायत आहे, हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी हो, नबी बि हो, वरी बादशाह बि हो। बादशाह बि अहिड़ो जंहिंजा जिन बि ताबियो त हवा बि ताबियो। उन अल्लाह पाक खे अर्ज़ु कयो त मुंहिंजा मौला मूंखे मोकल ॾे त मां तुंहिंजे ख़ल्क़ जी ख़िदमत कयां, ख़ैरात करे ख़ल्क़ खे खारायां। अल्लाह पाक फरमायो त सुलेमान नबी इहो खाराइण वारो खातो ई मुंहिंजो आहे, नहनु नर्ज़ुकुकुम व इय्याहुम, रब थो चए तव्हांखे बि मां थो खारायां, तव्हांजे बच्चनि खे बि मां अल्लाह खाराईंदुसि। ला नसअलुक वअमुर अहलक बिस्सलात वस्तबिर अलैहा ला नसअलुक रिज़्क़ा, सोहणा पंहिंजे घर वारनि खे निमाज़ बिस्सलात ऐं सब्र जी तलक़ीन कर। ला नसअलुक रिज़्क़ा, रोज़ीअ जो मामिलो अल्लाह जे ज़ात सां आहे, अल्लाह जे ज़ात सां। अला व इन नफ़्सन लन तमूत हत्ता तस्तकमिल रिज़्क़हा, न मरंदव न मरंदव न मरंदव, उहा रोज़ी खाई पोइ मरंदव जेको अल्लाह तव्हांजो नसीब लिखियो आहे। मिटाई थो चए जबल मथे झूपड़ा झूला कीन झूलन, जंहिंजो आसरो अल्लाह में से पत्थर मंझि पलनि, से सदाई ख़ुशि रहनि जिन आसरो न लाथो अल्लाह मां। ऐं हुज़ूर फरमायो व शहरु सब्र, उहो सब्र जो महीनो अथव। व सब्र सवाबुल जन्नह, ऐं सब्र जन्नत जो रस्तो आहे, सब्र जन्नत जो रस्तो आहे। इन्नमा युवफ़्फ़स साबिरून अजरहुम बिग़ैरि हिसाब, अल्लाह पाक थो फरमाए त मां क़यामत में सब्र वारनि खे अणगणियो ॾींदुसि, बुक भरे ॾींदुसि, बिना हिसाब जे ॾींदुसि। सब्र एॾी वॾी क़ीमती शइ आहे। हज़रत इमाम जाफ़र सादिक़ रहमतुल्लाह अलैह, माशा हज़रत इमाम जाफ़र सादिक़, ये जेके 12 इमाम आहिनि, इमाम हसन अस्करी, इमाम अली थकी, इमाम अली नकी, इमाम जाफ़र सादिक़, मुंहिंजो मौला अली अलैहिस्सलाम, इमाम ज़ैनुल आबिदीन, ये पंहिंजे ज़माने जा मुक़द्दस शख़्सियतूं, वॾा बुज़ुर्ग हुआ, अल्लाह वारा हुआ, परहेज़गार हुआ, नेक हुआ। लखे माण्हुनि खे इन्हनि मुसलमान बनायो, दीन जी ताक़त ॾेई। हज़रत इमाम जाफ़र सादिक़ जो कौल आहे रहमतुल्लाह अलैह, चांहि बि अची वई आहे, वरी चांहि जी चस्की बि हलंदी रहे, छो त अफ़्तारीअ खां पोइ चांहि जो वरी मज़ो ई पंहिंजो आहे।
हज़रत इमाम जाफ़र सादिक़ रहमतुल्लाह अलैह जो कौल आहे सब्र जे बारे में पाण फरमाए त असब्रु मिनल ईमान बिमंज़िलति रास इज़ा ज़हब सब्रु ज़हबल ईमान कुल्लुहु व इज़ा ज़हब रास ज़हबल जसद कुल्लुहु। पाण फरमाए त सब्र जो ईमान में ईअं दर्जो आहे जे जिस्म जो मुंडीअ में दर्जो आहे। बिना अखियुनि जे माण्हू ॾिठासीं, बिना कननि जे माण्हू ॾिठासीं, बिना हथनि जे माण्हू ॾिठासीं, बिना पेरनि जे माण्हू ॾिठासीं, पर मुंडीअ खां सवाइ माण्हू कोन्हे। मुंडीअ खां सवाइ माण्हू। इमाम साहब रहमतुल्लाह अलैह जो कौल बि इहो आहे त असब्रु मिनल ईमान बिमंज़िलति रास इज़ा ज़हब सब्रु ज़हबल ईमान कुल्लुहु व इज़ा ज़हब रास ज़हबल जसद कुल्लुहु। जे मुंडी लाहे छॾियो जिस्म कंहिं कम जो न आहे। ईअं जेकॾहिं कोई ईमान वारो माण्हू सब्र जी दामन छॾे, सब्र मां हथ कढे त उनजो ईमान में कोई हिसो न आहे। सब्र ईमान में ईअं आहे जे जिस्म जे लाइ मुंडी असब्रु मिनल ईमान बिमंज़िलति रास। हुज़ूर फरमायो त ही महीनो सब्र जो आहे, वहुव शहरु सब्र, ही सब्र जो महीनो आहे। व सब्रु सवाबुल जन्नह, ऐं सब्र जन्नत जो रस्तो आहे। माण्हू रोज़े में तंग कंदा, उञ लॻंदी, बुख लॻंदी, माण्हू रोज़े में चिड़ाईंदा, ग़लति ॻाल्हियूं कंदा। इन जे करे हुज़ूर जीअं खाइण ते खां रोज़ो आहे, पीअण खां रोज़ो आहे, ईअं कावड़ ते बि कंट्रोल करिणो आहे। असां वटि रोज़े जो मतिलबु इहो आहे त 10 बजे खां पोइ लठ हथ में हुजे, कुकुड़ अचे त बि हणो, कुतो अचे त बि हणो, मुलो अचे त बि हणो, माई अचे त बि हणो। अबा छा आहे जंहिं रोज़ो रखियो अथई? रोज़े जो मतिलबु इहो आहे त लठ खणी वरितो सॼे ॻोठ खे कुटींदो, कंहिं तोखे सम्झायो आहे? रोज़े जी माना ई आहे बर्दाश्त। जे उञ बर्दाश्त करणी आहे, जे बुख बर्दाश्त करणी आहे, ईअं कावड़ गुस्से खे बि बर्दाश्त करिणो आहे। मिठाई जो आहे कावड़ गुस्से कूड़ खां पंहिंजी जान बचा। इश्क अरबी ॼाम सां रखी नीह निभा, पर मिठो नाम मुहम्मद जो रग रग मंजर अचा। हुज़ूर साईं फरमायो माण्हू रोज़े में तंग कंदा, ॻाल्हाए चिड़ाईंदा, पोइ आपे खां न निकिरजो। उन्हनि खे चइजो इन्नी साइम, मूंखे छॾ, मां रोज़े सां, मां रोज़े सां। वहुव शहरु सब्र, पाण फरमाए सब्र जो महीनो आहे, सब्र जो महीनो। ऐं वसब्रु सवाबुल जन्नह, सब्र सिधो रस्तो आहे जन्नत जो। वशहरुल मुवासात, वशहरुल मुवासात फरमायो हमदर्दी ऐं गमख़ारीअ जो महीनो आहे। मां बि पंहिंजे ॾिसंदड़नि खे चांहि जी सलाह कयां थो। माशा अल्लाह, उहो गमख़ारीअ जो महीनो आहे। रोज़े जो असुल मक़सदु छा आहे त ॿिए इंसान जी बुख ऐं उञ जो अहसासु पैदा थिए, अहसासु पैदा थिए त उञ छा थींदी आहे, बुख छा थींदी आहे। वशहरुल मुवासात, हे हमदर्दीअ जो महीनो आहे, हे गमख़ारी जो महीनो आहे, हे पाड़े जे वारनि जे ख़बरगीरी लहण जो महीनो आहे। असां माण्हुनि हिन रमज़ान महीने खे कमाईअ जो ज़रियो बनायो आहे। के चवनि था हीउ दर्सनि जो महीनो आहे, के चवनि था हीउ वापारियुनि जो महीनो आहे, के चवनि था हीउ मुलनि जो महीनो आहे। न बाबा, हीउ जन्नत कमाइण जो महीनो आहे। अलाह जा मानव, हीउ जन्नत कमाइण जो महीनो आहे। हीउ दर्सनि जो न आहे, हीउ मौलवियुनि जो न आहे, हीउ ज़ख़ीरंदोज़ी करण वारनि जो न आहे। माण्हू चवनि था रमज़ान शरीफ़ में एॾो माल कमाइण जो, वरी सॼो साल वेठा खाऊं। ईअं न आहे, हीउ जन्नत कमाइण जो महीनो आहे, हीउ हमदर्दीअ जो महीनो आहे। वशहरुल मुवासात, ग़रीबनि सां हमदर्दी कयो। हुज़ूर फरमायो मन फतर फीह साइमन, माशा अल्लाह। पाण फरमाए जेको रोज़ेदार खे रोज़ो खोलाईंदो, अल्लाह पाक उनखे 3 इनाम अता फरमाईंदो। 3 पहिरियों इनाम कहिड़ो
त रोज़ेदार जेतिरो ई सवाबु रोज़े खोलाइण वारे खे बि मिलंदो, पर रोज़ेदार जे अजर मां कमी न कई वेंदी। अलाह वटि कमी कान्हे का, अलाह कटींदो न आहे। दुनिया जा बुखिया सेठ कटींदा आहिनि, अलाह वटि कट कान्हे का। अलाह तुंहिंजे मां छो कटियां, मुंहिंजा गंज ई भरिया पिया आहिनि। वई मिन शैइन इल्ला इंदना खज़ाइनुहु वमा नुनज़्ज़िलुहु इल्ला बिक़दरिन मालूम। अल्लाह पाक तो फरमाए मुंहिंजा गंज भरिया पिया आहिनि, मां छो कटियां। कटिन उहे जंहिं वटि खोट हुजे, अलाह वटि त खोई को खोटी कान्हे का, जंहिंजा गंज भरिया पिया आहिनि। अल्लाह पाक तो फरमाए जेतिरो रोज़ेदार खे सवाब, ओतिरो रोज़े खोलाइण वारे खे बि सवाब। हिकु ॿियो रोज़े खोलाइण जो सवाब, कान लहू मग़फ़िरतन लिज़ुनूबिही, कान लहू मग़फ़िरतन लिज़ुनूबिही, कान लहू मग़फ़िरतन लिज़ुनूबिही। अल्लाह पाक रोज़ो खोलाइण वारे जा टोटल गुनाह माफ़ करे थो छॾे। ये रोज़े खोलाइण जो सवाब। चौथों सवाब, वमन अशबह साइमन, जे रोज़ेदार खे ड्रो करे खारायो, सकाहुल्लाहु मिन हौज़ी, अल्लाह उनखे मां मुहम्मद जे हौज़ जो पाणी पियारींदो। जमायत अर्ज़ कयो मन हौज़ या रसूल अल्लाह, साईं तव्हांजो हौज़ कहिड़ो आहे? पाण फरमायूं माउ अशद्दु बयादन मिनल लबन व अहला मिनल असिल ला यज़माउ हत्ता यदखुलल जन्नह व वश। पाण फरमायूं उनजो पाणी खीर खां वधीक अछो आहे, माखीअ खां वधीक मिठो आहे। मुंहिंजा उम्मती हिकिड़ो गिलास पीअंदा 50,000 साल उञ कान लॻंदनि। इन्ना अअतैनाकल कौसर, उनजो नालो हौज़ कौसर आहे। हौज़ कौसर जो मुफ़स्सिरनि कई मानाऊं लिखियूं आहिनि लातादाद। त वहुव शहरुल मुवासात, हुज़ूर फरमाए हे हमदर्दीअ जो महीनो आहे, गमख़ारीअ जो महीनो आहे। इमाम ज़ैनुल आबिदीन रहमतुल्लाह अलैह, जंहिंजो लक़ब सज्जाद भी आहे, ज़ैनुल आबिदीन भी लक़ब आहे, जेको इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु जो बचड़ो आहे, बचड़ो, उहो रोज़ानो 1000 रकात निमाज़ नफ़िल पढ़ंदो, जंहिंजे करे उनजो लक़ब ई सज्जाद थियो। असां तरावियुनि में बि थकिजी था पऊं। जंहिंजो लक़ब हो सज्जाद, घणा सजदा ॾींदड़, इहो त उनजे इबादत जो हाल हो। पर हू सखा केॾी कंदो हो, सखा केॾी कंदो हो? रोज़ानो मदीने पाक जे 300 घरनि में रात जो राशन पहुचाईंदो हो। रात जो कट्टा भरे ग़रीबनि मिसकीननि जे घरनि जे दरवाज़नि ते। ग़ुलाम खे बि कसम विधो ऐं त ज़िंदगी भर मुंहिंजी ॻाल्हि कंहिंसां न कजां। पोइ जॾहिं विसाल थियो ऐं जिस्म मुबारक ते रज़नि जा निशान नज़र आया, पोइ पुछा कई वई। पोइ उन ग़ुलाम ॿुधायो त न, हीअ राति जो राशन जा कट्टा भरे मिसकीननि जे दरवाज़नि, हीअ त शहज़ादो हो, पर इन ग़रीबनि जी ख़िदमत जे करे हिन जे पुठाड़नि ते इहे निशान आया। अल्लाह, जिन खे जन्नत जूं बिशारतूं। अल्लाहु अकबर। केरु? मुंहिंजे मौला अलीअ खे हुज़ूर फरमाया, अली तर्ज़ा अन तकून मंज़िलुक मुक़ाबिल मंज़िली फिल जन्नह। ऐं अली, जन्नत में तुंहिंजो घर मुहम्मद जे घर जे साम्हूं आहे। इबादत बि कनि था, इताअत बि कनि था ऐं ख़ल्क़ जी ख़िदमत बि कनि था। इहे 3 पहलू आहिनि अल्लाह जी रज़ा हासिल करणु। अल्लाह जी इबादत कयो, अल्लाह जे रसूल जी इताअत कयो, बिला तफ़रीक़ पूरी इंसानियत जी ख़िदमत कयो, बिला तफ़रीक़ पूरी इंसानियत जी ख़िदमत। व शहरुल मुवासात, गमख़ारीअ जो महीनो आहे, ॿिए जे कमु अचणु। ऐं वण में केॾी वॾी ख़ूबी आहे, पाण बीठो हूंदो आहे, ॿियनि खे शाम ॾींदो आहे। मिठाई छा चयो आहे? वण था मेवो कनि पर पाण न खाइनि पंहिंजो। अल्लाहु अकबर कबीरा। इहो ॿियनि जे ख़िदमत जो जज़्बो आहे। हुज़ूर खां बि पुछूं, या रसूल अल्लाह, काइनात में भलो केरु आहे? पाण फरमायूं ख़ैरुन्नास मन यनफ़उन्नास, तव्हां मां भलो उहो आहे जेको माण्हुनि खे नफ़ो पहुचाए। क़ुर बि ईअं थो चए, वमन अहयाहा फकअन्नमा अहयन्नास जमीआ,
जंहिं कोशिश करे पराई हयाती बचाई पोइ कोशिश में कई मतिलब आहिनि, गाॾी ॾे, रत ॾे, पैसा ॾे, डॉक्टर खे फ़ोन करे जहिड़ी बि हुनजी मदद कई, कंहिं बहाने हुनजी हयाती बचाई। क़ुर थो फरमाए फ़कअन्नमा अहयन्नास जमीआ, उन लाइ एॾो वॾो अजुरु आहे ॼण की पूरी इंसानियत जी हयाती। वण था मेवो कनि पर पाण न खाइनि पंहिंजो, ठिकर, भितर, छापड़ूं ऐं धूणा बि दार सहनि, पर फिरियो फिरियो फर कनि पिया नियत मुताबिक़ पंहिंजे। अॼोके मुंहिंजे दर्स जो ख़ुलासो इहो आहे त जे निमाज़ इबादत आहे, जे रोज़ो इबादत आहे, जे हज इबादत आहे, जे ज़कात इबादत आहे, जे इन्हनि खे माण्हू अलाह जे रज़ा जो ज़रियो सम्झनि था, इबादत अलाह जे ज़ात जो कसम आहे, ईअं ख़ल्क़ जी ख़िदमत करण बि इबादत आहे। उन सां बि अलाह जी रज़ा मिलंदी आहे, उन सां अलाह पाण मिलंदो। अल ख़ल्क़ अयालुल्लाह, हीउ मख़लूक अलाह जो कुंबो आहे। हीउ मख़लूक अल ख़ल्क़ अयालुल्लाह। हिकिड़ी रिवायत में त इस ताईं आहे त क़यामत में अलाह हिकिड़े माण्हूअ खे चवंदो त मां उञारोसि, मूंखे तो पाणी कोन पीआरियो। बानो चवंदो या अलाह तूं त खाइण पीअण खां पाक आहीं, तूं अलाह पाक फरमाईंदो जे फलाणे माण्हूअ खे तूं पाणी पीआरे हा त ज़ाहिर में उहो हो, हक़ीक़त में ॼण तूं मूंखे। वरी ॿिए खे रब चवंदो त तूं मूंखे मानी कोन खाराई, मौला तूं खाइण खां पाक आहीं, पर मां मुंहिंजे कंहिं ग़रीब मिसकीन खे खारायां। वरी टें बाने खे अलाह चवंदो त मूंखे कपिड़ा कोन हा, तो कपिड़ा कोन वठी ॾिना, हे अलाह तूं लिबास खां पाक आहीं। अलाह पाक फरमाईंदो जे तूं ग़रीब मिसकीन मोहताज खे कपिड़ा पाराई हा, तजिदूहु इंदल्लाह, तजिदूहु इंदल्लाह, तजिदूहु इंदल्लाह, उनजो सवाबु अॼु तूं अलाह खां वठी आ। इन जे जीअं अलाह जे वास्ते ख़ल्क़ जी ख़िदमत कयो, हीउ मुआसात जो महीनो आहे, हमदर्दीअ जो महीनो आहे। मिटाई तुंहिंजे निमाज़ रोज़ो पिणु चङो कमु, पर उहो को ॿियो फ़हम जंहिंसां पसी पीढ़ीअ खे, या असां मौलवियुनि जी इलाही कमज़ोरी आहे जो असां निमाज़ रोज़े जा फ़ज़ाइल त काफ़ी माण्हुनि खे ॿुधाईंदा आहियूं, पर ख़ुदा जे ख़ल्क़ जी ख़िदमत जा फ़ज़ाइल न ॿुधाईंदो। असां मौलवियुनि सदा इहो ॿुधायो आहे त ॾाढी रखणु सुनत आहे, पटकू ॿधणु सुनत आहे, पर इहो कॾहिं न ॿुधायो त पाड़े वारे सां सुठो हलणु बि सुनत आहे, रस्ते मां ईज़ाईंदड़ शइ हटाइण बि सुनत आहे। इहे तरीक़ा बि त अलाह जो रसूल ॿुधाए वियो आहे असांखे। अलाह खां दुआ आहे त अलाह पाक असांखे दीन जी सम्झ नसीब फरमाए। जी कुझु माण्हू ॻाल्हायो हुन सां, नाला वठो, दुआ सलाम पुछो, माण्हू छा था चवनि। हाफ़िज़ हाजिम खान लगारी, माशा अल्लाह, हाफ़िज़ हाजिम खान साईं ॾे सरे सिंध आहे। मक़सूद अहमद खोसो, मक़सूद खोसो असांजो प्यारो माण्हू आहे। माशा अल्लाह, नादर मरी हीरो आहे। नादर जे जलसे ते न वञी सघियासीं वीचारे जल्दी। माशा अल्लाह, आफ़ाक अहमद खोड़ो साहब, माशा अल्लाह, अब्दुल सत्तार खोड़ो, आफ़ाक जे भाउ खे अल्लाह पाक सेहत अता फरमाए, शफ़ाए कामिल। हज़रत अयूब अलैहिस्सलाम जी शफ़ा जी सदके अल्लाह ताला सेहत ऐं तंदुरुस्ती अता फरमाए। माशा अल्लाह, साईं ज़ुल्करनैन शाह घोटकीअ वारो कराची रहंदो आहे। माशा अल्लाह, ज़ुल्करनैन शाह हीरो आहे, असांजो पुराणो साथी आहे, जमियत में रहिया आहिनि। हिन जो वालिद साहब जूं वॾियूं ख़िदमतूं आहिनि, अल्लाह बरकतूं अता फरमाए। सादात आहिनि, असांजे अखियुनि जो ठार आहिनि। साईंअ खे दुआउनि जे लाइ दरख़्वास्त आहे ज़ुल्करनैन शाह खे। काफ़ी संगत जुड़ियल आहे, जेके कमेंट्स जेके इन इलाही हेठि थींदा पिया आहिनि। सऊदी खां काफ़ी संगत आहे, काफ़ी दुबई खां दोस्त जुड़ियल आहिनि, दोस्त दुबईअ खां, सऊदीअ खां। माशा अल्लाह, असांखे बि दुआनि में यादि कयो, अल्लाह हरमनि जो रौनक़ूं वरी बहाल करे। मुफ्ती रफ़ीक अख्तर खोसो साहब, माशा अल्लाह, मुफ्ती रफ़ीक साईं हीरो आहे, तमामु बहितरीन माण्हू आहे, अल्लाह बरकतूं अता फरमाइसि। माशा अल्लाह, काफ़ी दोस्त जेके तव्हांजी तबियत पुछनि पिया, हॉस्पिटल हुजनि। हा, बसि अॼु थोरो रमज़ान में वांध कई हूंदी आहे, प्रोग्राम घटि हूंदा आहिनि, इन जे करे मिड़े चवंदा आहियूं थोरो
अगले रमज़ान में बिगड़ी अख जो ऑपरेशन करायोसीं। दोस्त उन ते ग़लति कमेंट न कनि। को रमज़ान शरीफ़ जो मुबारक महीनो आहे, माण्हू कुझु आहियूं असां मौलवी वैल में, जे असां था कयूं सीरियस तकरीर त सॼी दुनिया फूकी वेठी आहे, मुला रुगो टपंदा ॾियनि मस्जिद में। जे था असां कुझु खिलायूं मज़ाही अंदाज़ में का ॻाल्हि पेश कयूं था त बि माण्हू बाबा अलाह मां पर राज़ी कोन्हनि। उहो अॻे हिकिड़े परमतड़े पोड़े जो किसो पढ़ाईंदा किताबनि में, पोइ पीउ पुट ॿई चढ़िया पिया वञनि गॾा ते, माण्हुनि जो अड़े चढ़िया ॾिस गॾा ते ॿ ॼणा चढ़े वञनि। वरी मासूम वेठो मथे, पोड़ो चयो भाउ ॾिसो जवान छोरो गॾा ते चढ़ियो वेठो आहे, पोड़ो पंधु थो वञे। वरी भाउ हुन छोकिरे खे लाइ पोड़ो चयो भाउ ॾिठो मासूम पंधु थो वञे, ऐं हो वरी पाण चढ़ियो वेठो आहे। वरी भाउ ॿई पंधु गॾो बि कई, चई अहिड़ा चढ़िया ॾिठव सुवारीअ जे हूंदे बि पंधु पिया वञनि। जो दुनिया कॾहिं बि कंहिं खां राज़ी न थींदी। तव्हां सोना थी पओ, कुझु बि थी पओ, हीअं न थियो हूअं न थियो फलाण थियो। इन जे करे अलाह जे वास्ते रमज़ान शरीफ़ में इन शयुनि जो ख़्यालु कयो। सिंध बि हिते पई हूंदी, पाकिस्तान बि हिते पियो हूंदो, सियासत बि हिते पई हूंदी, सभु कम हिते पिया हूंदा। रमज़ान शरीफ़ जो मुबारक महीनो आहे, अलाह खे राज़ी कयो, अलाह जे रज़ा वारा अमाल कयो, ग़लति कमेंटुनि खां पासो कयो। असांखे भले ॻारियुनि जो जेको वणेव कयो, पर अलाह जे वास्ते कुझु रमज़ान जो एतिराम कयो। माण्हुनि सां हालत इहा आहे, अॼु त सॼी कचहरी क़ुरान हदीस जे अंदरि थी आहे, पर अॼु बि जेको आहे सो सियासी ऐं उनारी ॻाल्हि कुझु बाबा सियासत इहे सभु शयूं हिते पयूं हुयूं। सॼो साल अलाह ख़ैरु करे पाण बि हिते हूंदासीं, पाकिस्तान बि हिते हूंदो, सियासत बि हिते हूंदी, भाॻी कान थी वञे। पाकिस्तान बि हिते हूंदो, असांजी सिंध अमड़ बि हिते हूंदी। महिरबानी करे असां गुसलखाने खां पहिरियों कपिड़ा न लाहियो। असांखे सभिनि जी ख़बर आहे केरु केतिरे पाणीअ में आहे। हिन जे करे महिरबानी करे रमज़ान शरीफ़ में पंहिंजे इबादतनि में मसरूफ़ रहो, ग़लति कमेंटनि खां पासो कयो। अलाह ताला असां सभिनी खे हिदायत। एजाज़ बलोच झिरक शहर माशाअल्लाह झिरकनि में हाज़िरी थींदी ज़रूरु इंशाअल्लाह। इलाही टाइम थी वियो आहे। मौलाना अब्दुल क़यूम फुल माशाअल्लाह माशाअल्लाह। साईं अब्दुल क़यूम बुज़ुर्ग आहे असांजो, साईं वॾो मदरसो अथसि, अलाह बरकतूं अता फरमाए। वॾो जलसो लाशारी जीएम समूह थर खां माशाअल्लाह थर आयासीं हाणे। इमदादुल्लाह महर डहर की खां माशाअल्लाह महर साईं। काफ़ी संगत जुड़ियल आहे जिन जा नाला त शायदि वठो, कुझु दोस्तनि जा त वठो, वेचारा वेठा आहिनि। शरीफ़ जाड़ेजो माशाअल्लाह जाड़ेजा फ़कीर मीरपुर बठोरो, जज़ाकुमुल्लाह। कल्ह तुम्हारे जूनियर फ़ोन कई, कंबड़ पहुची वियो आहे जुनैद शेख। माशाअल्लाह माशाअल्लाह। अॼु वियासीं डॉक्टर अशोक कुमार ॾे, कराची में मिलियो इहो अशोक भलो, अशोक कुमार दीवान बि असांजा दोस्त माशाअल्लाह। अलाह इनखे बरकतूं ॾे। हाणे मां इस्लाम कोट थर वियुमि, दीवाननि वॾी दावत कई, ज़बरदस्त इस्तक़बाल कयूं। उहे बि आदम जी औलाद आहिनि, इंसानियत में थर वरी ज़रूरु अचो इंशाअल्लाह। मिठी हाई स्कूल में दोस्तनि प्रोग्राम रखियो त दीवान उस्ताद ईंदो पढ़ाइण, माज़ूर हुनखे मां चुमी ॾियां, चुमी त वॾी मशहूरु थी माशाअल्लाह। अलाह बरकत माशाअल्लाह। तव्हां क़ाइदे आज़म खे लॾाए छॾियो, असांखे झिरकनि में किथे रहण ॾींदो माशाअल्लाह। राशिद जूणे जो किथां खां जूणे जा साईं दोस्त आहिनि असांजा। रमज़ान कीअं थो गुज़रे? तमामु बहितरीनु, तमामु बहितरीनु। दुआ कयो अलाह पाक सभु रोज़ा नसीब करे। तराबियूं माशाअल्लाह माशाअल्लाह। सिम्बायत सूमरो सूमरा सूमरा माशाअल्लाह। मिठी मिठी जंहिं ॾिठी तंहिंजी निंड ई फिटी। मिठी जो भिट मशहूरु आहे न कहिड़ी? गडी भिट उते सेल्फियूं कढायूं त दीवाना आया जाम माशाअल्लाह। अलाह बरकतूं अता फरमाए। हाणे मां आयो न थर फरवरी में 3 ॾींहं माशाअल्लाह। अलाह ताला बरकतूं अता फरमाए। अलाह सभिनीनि खे रमज़ान जा रोज़ा तराबियूं रोज़ा माशाअल्लाह। बुले थी साईं, बुले थी न हाणे मूंखे घुरायो उस्ते माशाअल्लाह। असांजो दोस्त आहे साकिम ख़ान बुले थी
असलम खान उमरानी शिकारपुर कॾहिं ईंदो? माशाअल्लाह शिकारपुर जल्दी अचबो इंशाअल्लाह। ख़ालिद महमूद, अल्लाह ताला उलमा जी हिफ़ाज़त। आमीन आमीन फज़ल आमीन रहमान सोंदड़ो, अल्लाह शुहारा मार्केट से माशाअल्लाह फज़ल रहमान सोंदड़ो साहब। खालिद महमूद परियाड़ माशाअल्लाह परियाड़ फकीर सकरन से जज़ाकल्लाह परियाड़ से दोस्त हैं असांजा, अल्लाह बरकत तबीयत अता को करे। पूछे। अब्दुल रशीद परियाड़ा दोस्त आहे असांजो, तमामु प्यारो सोनारो आहे। तबियत सही आहे अल्हम्दुलिल्लाह, दुआनि में यादि कयो। मोहसिन रज़ा टंडवाला यार खां माशाअल्लाह मोहसिन रज़ा टंडवाला यार खां, अल्लाह बरकतूं अता फरमाए। अल्लाह दुआ कयो, सुभाणे अखि जो ऑपरेशन आहे, अल्लाह ताला काशिफ बलो साईं मीरपुर खास कबार माशाअल्लाह मीरपुर ख़ास में से वो खोपरे वारा बिस्कुट मशहूर आहिनि, मारवी स्वीटिस माशाअल्लाह। मीरपुर ईंदड़ जुमे ते बि अचबो इंशाअल्लाह। मरन जी मीरपुर जा इलाही दोस्त गॾनि। माशाअल्लाह मीरपुर मोहम्मद अचबो असलम मीरपुर ख़ास इन जुमे वारी हफ्तारी साईं इंशाअल्लाह दुआ जी मीरपुर में अपील। कभी नूर नबी मरिय जे दावत ते हाकिम इंशाअल्लाह अली उनड़ सऊदी अरब जदा माशाअल्लाह। सऊदी अरब जदा अल्लाह बरकतूं अता फरमाए, जज़ाकुमुल्लाह। सऊदी में मखे पाक में आहे न असांजो फ़कीर ग़ुलाम रसूल मेंगल माशाअल्लाह, जखरानी से जखरानी माशाअल्लाह। शौकत अली कुछ भी साईं तबियत अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह ताला बरकत मोहम्मद अता। सलीम नूरी चयो साईं अचो त सलीम नोहड़ी माशाअल्लाह गाॾी बि त घुमायूं तव्हांखे। जज़ाकुमुल्लाह। मुंहिंजे ख़्याल में त हाणे समप कयूं पाण जी पंहिंजे के आख़िरी दुआ थियणु घुरिजे। माशाअल्लाह तरावीहनि जो टाइम थियण वारो आहे। तरावीहनि जो टाइम थिए पियो सईद अहमद चांडियूब आहे सऊदी अरब खां, ख़ासि करे माशाअल्लाह। सऊदी अरब वारा जाम। माशाअल्लाह सऊदी में अञा रोज़ो कोन खुलियो आहे भेंदो। कारी अब्दुल बासित हनफी माशाअल्लाह सांगड़ खां मुंहिंजे ख्याल में हनफी प्यारो दोस्त है, सानी कारी कामराना पूरे मुल्क में हलंदो आहे, उर्दू में तमामु भलो बयानु कंदो आहे। कारी अब्दुल बासित हनफी साहब, अल्लाह हिन जे उमिरि में सिहत में बरकतूं अता फरमाए। माशूक जान जमाली साईं रमज़ान मुबारक। माशाअल्लाह सऊदी अरब मक्का मुकरमा कॾहिं था अचो? अब्दुल मालिक माशाअल्लाह सिंधी। माशाअल्लाह ज़रूरु हाज़िरी भराए बि त ईमान जा मरकज़ आहिनि माशाअल्लाह। वहाज़ल बलदिल अमीन आहे मके पाक माशाअल्लाह, ज़रूरु हाज़िरी मोहम्मद भराए बि। अकबर असांजो नालो वठो साईं। मल्ला बिल्कुलु। मोहम्मद अकबर उगाई हे योगाई न आहे, ॿियो आहे बहरहाल काशिफ बलोच तो 78 मोरी कबाब माशाअल्लाह। जल्दी अचबो साईं इब्राहिम महर वटि, मदरसे में। ज़रूरु अचबो इंशाअल्लाह, जुमो पढ़ाइबो। इकबाल हाले पोटो, मुमताज जमाली, निसार खासकेली, वसीम अली शाल, कारी अब्दुल बासित हनफी सांगड़ खां, माशाअल्लाह माशाअल्लाह। अल्लाह पूरी संगत खे ख़ुश रखे। खासकेली, अब्दुल रहमान खास के लिए नात खान है अब्दुल रहीम फुल कराची। माशाअल्लाह। अब्दुल रहीम फुल साहब कराची, अल्लाह बरकत अता फरमाए। ख्याल में दोस्त त काफ़ी आहिनि, खुटण जा न आहिनि, पर अञा हाणे टाइम आहे न, सवा ते आज़ान आज़ान सवा ते आहे न, 8:30 फर्ज़ या 8 बसि हींअर दुआ कंदो माशाअल्लाह। त बहितर थींदो। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम। रब्बना अतमिम लना नूरना वग़फिर लना इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। अल्लाहुम्मा इन्नी अला ज़िक्रिका व शुक्रिका व हुस्नि इबादतिक। अल्लाहुम्मा नव्विर क़ुलूबना बिल क़ुरआन व ज़य्यिन अख़लाक़ना बिल क़ुरआन व नज्जिना मिनन नार। अल्लाहुम्मा इन्नी अला ज़िक्रिका व शुक्रिका व हुस्नि इबादतिक वल अव्वल वल आखिर वल ज़ाहिर वल बातिन व हुवा बिकुल्लि शै ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। अल्लाहुम्मा वफ़्फ़िक़ना लिमा तुहिब्बु व तर्ज़ा। ए अल्लाह हिन रमज़ान खे असांजे बख़्शिश जो ज़रियो बना, अल्लाह निजात जो ज़रियो बना। ए अल्लाह हिन रमज़ान में असांजी बख़्शिश फरमा। ए अल्लाह पंहिंजे फज़ल जो मामलो। ए अल्लाह असांजे कमनि कोताहिनि खे माफ़ कर, असांजे हलाल में बरकत ॾे, हराम खां बचा। ए अल्लाह जेके बीमारुनि खे शिफ़ा अता फरमा। ए अल्लाह जेके बीमार आहिनि अयूब अलैहिस्सलाम जी शफ़ा जे सदके मुबारक महीने, ए अल्लाह उनखे सेहत कामिला आजिला नसीब। ए अल्लाह उनखे तंदुरुस्ती अता फरमा। जिन भी बीमारनि दुआउनि जे लाइ चयो आहे, अल्लाह असांजो दुआउनि जे हक़ में क़बूल। ए अल्लाह जिन जा मिट माइट तोखे प्यारा थी आहिनि, अल्लाह उन्हनि जी बख़्शिश कर, उनजे क़बरुनि खे जन्नत जो बाग़, उनजे रूहनि खे राहत नसीब कर, अल्लाह उनजे दरजात खे बुलंद फरमा।
ए अल्लाह इन मुबारक महीने के पंजे रज़ा जो ज़रियो ए अल्लाह तुझी रहमत 24 कलाक रड़ियों पे करे या तालिबल खैर अकबिल अला हल मिन मुस्तगफिरिन आहे को तौबा करने वालो आहे को बख्शिश करने वालो अल्लाह बख्श ए अल्लाह असां रात जा सवाली आहियूं रात जा सवाली दुनिया जा सेठ बि खाली न मोटाईंदा ए अल्लाह असांजो वॾो सवाल इहो थी रब असांखे माफ़ कर ए अल्लाह असांखे माफ़ कर अल्लाहुम्मा इन्नका अफ़ूउन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु असांजे नालाइकनि खे माफ़ फरमा रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना अल्लाहुम्मा इन्नी ज़लमतु नफ़्सी ज़ुल्मन कसीरा वला यग़फिरु ज़ुनूब इल्ला अंत वला यग़फिरु ज़ुनूब इल्ला अंत वला यग़फिरु ज़ुनूब इल्ला फ़ग़फ़िर ली मग़फ़िरतम मिन इंदिक वरहमनी इन्नका अंतल गफ़ूरुर रहीम ए अल्लाह असां कमज़ोर आहियूं तो पाण चयो आहे ख़ुलिक़ ज़ईफ़ा असां कमज़ोर आहियूं असां कमियूं कोताहियूं थी थियूं जे पीउ मां पंहिंजे बचे खे माफ़ कंदा आहिनि ख़बर अथनि हीउ ॿार आहे हिन खां लग़्ज़श थी वई आहे ए अल्लाह तूं 70 मज़लूम माउनि खां वधीक प्यारु कंदो आहे असांजे लग़्ज़शन खे माफ़ कर असांजे नालाइकनि खे माफ़ कर असांखे सिरात मुस्तक़ीम नसीब कर अल्लाहुम्मा ला तक़्तुलना बिग़ज़बिक ए अल्लाह पंहिंजे डमर जे ज़रिए असांखे क़त्ल न फरमा वला तुहलिकना बिअज़ाबिक पंहिंजे अज़ाब जे ज़रिए असांखे हलाक न कर व आफ़ना क़ब्ल ज़ालिक पकड़ खां पहिरियों असांखे माफ़ कर ए अल्लाह असांखे नफ़्स जे हवाले न फरमा ए अल्लाह पंहिंजे रहमत में जगह था फरमा ए अल्लाह तोखां घुरंदे बि शर्म थो अचे तुंहिंजो खाई तुंहिंजी नाफ़रमानी ए अल्लाह तुंहिंजे सॾ ते न आयासीं ए अल्लाह तुंहिंजे हुकुमनि खे असांजो नाफ़रमानियूं ॾिसी ज़मीन रड़ियूं पई करे अल्लाह मोकल ॾियनि के कीअं आसमान रोए थो मोकल ॾियनि कराचीअ वारो समुंड तोखां मोकल थो घुरे ए अल्लाह खाइनि बि मुंहिंजो खाइनि बि रब तुंहिंजो नाफ़रमानियूं बि तुंहिंजियूं कनि पर तूं चवें थो खलू सबीली तव्हांजो मुंहिंजे बाने जे विच में कुझु न वञे ज़मीन ख़ामोश थी वञे आसमान चुप कर ऐं समुंड चुप कर खलू सबीली मुंहिंजे बाने जे विच में न अचो या इब्न आदम ऐं आदम जी औलाद लव ज़ुनूबुक कान समाइ वल अर्ज़ सुम्मा इस्तग़फ़रतनी ग़फ़रतु लक वला उबाली जेकॾहिं तव्हांजा गुनाह ज़मीन खां वठी आसमान ते भरिजी चुका आहिनि त बि मायूस न थिजो परेशान न थिजो यग़फ़िरु ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम ए अल्लाह तोखे न पंहिंजे ॿोल जो कसम आहे ए अल्लाह जेका क़ुर में आयत नाज़िल कई थी तोखे न आहे ए अल्लाह तोखे इज़त जो कसम तोखे पंहिंजे जलाल जो कसम तोखे बुलंद मक़ामनि जो कसम तोखे पंहिंजे वॾाई वारी चादर जो कसम ए अल्लाह जे असांखे अज़ाब कंदे तुंहिंजी हुकूमत वधी न ईंदी जे असांखे माफ़ कंदे तुंहिंजी रहमत फुटी कान पवंदी ए अल्लाह असांखे माफ़ कर ए अल्लाह असांखे माफ़ कर असांजे अबे अम्मा ते रहम कर बचनि ॿारनि ते रहम कर असांजे नियाणियुनि पुटनि जा नसीब भला कर ए अल्लाह जिन बि दुआ जे लाइ हथड़ा खयां आहिनि जिथे बि खयां अथऊं तोॾे खयां अथऊं सभिनी जे दुआ खे मदीने वारे साईं जे सदके क़बूल कर अल्लाहुम्मा सल्लि अला इस्म मुहम्मदिन जिस्म मुहम्मद रूह मुहम्मदिन बलद मुहम्मदिन बिनासियत वजह मुहम्मदिन करीम मुहम्मदिन रहीम मुहम्मदिन शफीक मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम ए अल्लाह असां पंहिंजे दुआ ते तुंहिंजे हबीब जे दुरूद जी मोहर लॻाई आहे ए अल्लाह क़बूलियत जी मोहर लॻाए अर्श ते क़बूल फरमा पूरी उम्मत खे हिदायत ॾे जेके ग़लति कमेंट कनि था अल्लाह से उन्हनि खे बि हिदायत ॾे असां सभु तुंहिंजे हिदायत जा मोहताज आहियूं असांखे हिदायत नसीब फरमा ऐं वॾी नेमत हिदायत आहे औलाद बि पोइ नेमत आहे जॾहिं हिदायत हुजे माल बि पोइ नेमत आहे जॾहिं हिदायत हुजे ऐं अल्लाह असांखे हिदायत नसीब कर सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा
वसलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाह।